लाहौर जी दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जी अबूरी ज़मानत में 13 अप्रैल ताईं वाध करे छॾी। लाहौर में दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत इमरान ख़ान जी अबूरी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कंदे खेसि 11 वॻे ताईं अदालत में पेश थियण जी हिदायत कई हुई। जज अबहर गुल अॻूणे वज़ीर आज़म जे 3 केसनि में अबूरी ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। ॿुधणी जी शुरूआति ते इमरान ख़ान जे वकील अदालत खे ॿुधायो त PTI चेयरमैन तरफ़ां हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज पुछाणो कयो त छा अबूरी ज़मानत में हाज़िरी माफ़ थी आहे। जज वधीक चयो त इमरान ख़ान असां वटि के बि दस्तावेज़ जमा न कराए विया आहिनि। तव्हां ॿुधायो त हू अचणु चाहे थो या न। जेकॾहिं हू अदालत ईंदो त रिलीफ हासिल करे सघे थो। दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत इमरान ख़ान जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द कंदे खेसि 11 वॻे ताईं पेश थियण जो वक़्तु ॾिनो, जंहिं बाद अदालत इमरान ख़ान जी अबूरी ज़मानत में 13 अप्रैल ताईं वाध करे छॾी।